अस्सलाम वालेकुम, कीअं तव्हां सभु? उमेद कयां तव्हां सभु ठीकु हूंदा। जी मां तव्हांजी दुआ सां बिल्कुलु ठीकु आहियां। जी तव्हां पंहिंजो तव्हां ॾिठो मुंहिंजो लास्ट जेको वीलॉग हो, तव्हां पंहिंजो ग्रोसरी लाइ वई हुअसि, पंहिंजो थोरी घणी तव्हांखे शयूं वग़ैरह ॾेखारियूं, तव्हांखे पुठियां नज़र ईंदो हूंदो। ऐं मूं तव्हांखे हिन दफ़े चयो हो त कुझु बि थियो हिन दफ़े ख़रीदारी ज़रूरु कंदसि। ऐं पहिरियों डिनर सेट वठंदसि ऐं पहिरियों शयूं वठंदसि। सो ही मां पुठियां सेट करे रखियूं आहिनि। किथां ॾेखारियां? हा मां सेट करे रखियूं आहिनि। चलो मां तव्हांखे ॾेखारियां थी बैक कैमरा करे। त मूं इन सेटिंग करे रखी मुंहिंजो, मां तव्हांखे ॾेखारियां त ॾिसो छा छा वठी आई आहियां। ऐं पंहिंजो बसि तव्हां बि ॾिसो। जी त हीअ ऐं जेके शयूं वठी आयमि, मां तव्हांखे ॾेखारी त मां तव्हांखे ॾेखारियो पियो जेको गेस्ट वग़ैरह अचे त मानीअ से वञी गरम करे रखूं, असांखे टेंशन न थिए। त इहे मां ॿई वरिता। हिननि खे ओपन कोन थी कयां, तव्हांखे ॿी शयूं ओपन करे थी ॾेखारियां। त मुंहिंजो असांखे बॉक्स जे अंदरि ॾेखारियां त हीअ मां पंहिंजो राइस जे लाइ वरिता आहिनि। 6 लीटर मतिलबु 6 किलो ताईं तक़रीबन में अची वेंदा। ऐं हीअ मूं ॿिनि जो सेट वरितो ताकी हिन में असीं बोर्ड वग़ैरह रखी सघूं ऐं का ॾुखियाई न थिए। उनखे अलावा कुझु मां ॿियो सामान वरितो आहे। मां गिलास बि वरिता, मां जग वरितो ऐं पंहिंजो कप वग़ैरह वरिता। हीअ मुंहिंजो डिनर से ई मां तव्हांखे खोले थी ॾेखारियां ताकी हिनखे जो मूंखे इहे सभु शयूं खोले पोइ वरी मां पंहिंजो हुते कबट जे अंदरि सेट करे रखंदसि, पोइ तव्हांखे ॾेखारियां थी। सो फ़िलहालु मां चयो हीअ शयूं आहिनि ऐं मां तव्हांखे ओपन करे थी ॾेखारियां। जी त पहिरीं मां तव्हांखे पंहिंजो चलो पहिरियों तव्हांखे गिलास इलाही शयूं पुठियां थी वञो, वेझो करे ॾियो शयूं, हुतां खे वेझो करे ॾियो, अचणु कोन पियो कैमरा में। जो मां तव्हांखे चयो मुंहिंजो तयारु थी वियो, तव्हां कैमरा में अचिजो। लेकिन पंहिंजो हिननि खे ॿारनि खे बेचैनी हूंदी जल्दी कपिड़ा चेंज करण जी। सो हुननि कपिड़ा चेंज करे छॾिया, त इन करे हुनखे अचण में शर्म पई अचे। सो ख़ैर मां तव्हांखे हमदर अॻियां करे ॾियो। मां जग वरितो, इलाही सामान जेको आहे न मुंहिंजो पुराणो थी चुको जो, ऐं पंहिंजो पुर्तगाल जॾहिं वई हुअसि उनखां पहिरीं जो हुयो। हाणे वापसि आयसि, मुंहिंजी दिलि थी वापसि अची डिफरेंट शयूं वठां। सो ही मां 4 गिलासनि जो सेट वरितो। हीअ 4 गिलास ऐं 4 गिलास जेके आहिनि पंहिंजो डिफरेंट डिज़ाइन जा आहिनि, पर ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। त हीअ मां 4 इहे वरिता आहिनि। ओपन करे रखी थी छॾियां। हीअ तव्हांखे ॾेखारण चकर में मां पंहिंजो सेटिंग ई न कई आहे। मां चयो तव्हांखे ॾेखारींदसि, हुन खां पोइ इहो कोप रखां। जी त हीअ 4 ई जेके आहिनि, 4 जो डिज़ाइन जेको आहे डिफरेंट आहे। हीअ 2 डिफरेंट आहिनि। हमदर को अॻियां करे ॾियो, मज़ा कोन था ॿुधे। ऐं हीअ बि डिफरेंट आहिनि, पर ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। ऐं तव्हांखे थोरी देरि खां पोइ क्लोज़ में ॾेखारियां थी। हीअ मां 4 गिलास वरिता। ऐं हीअ मां वरितो पंहिंजो हीअ 4 जो सेट आहे। अच्छा प्लेट सां गॾु आहे। प्लेट सां गॾु ही आहे त हिन में तव्हां मतिलबु हू विझी सघूं था असां का स्नैक्स वग़ैरह हिन में असां रखी आहे, का चटणी वग़ैरह विझी असां हिन में रखी। इहे उन्हनि जे लाइ आहिनि, त ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। हमदर 2 हैंड सां कयो था, मुंहिंजो टोड़े न छॾियो, वेझो करे ॾियो। ॿारनि खे न टेबलेट मां हथ थोरी कढंदा, इन चकर में कंदा नुक़सानु असांजो। ऐं हू करे ॾियो अॻियां, हीअ मुंहिंजो कप पियो आहे ऐं जग बि खणी ॾियो। हमज़ा हिनखे छॾिजो, मुंहिंजो किरी पवंदो, हिनखे कुझु बि न कयो। हा इहो खणी ॾियो, काबू कर, खुली पियो टुटी पवंदो। न न न हुनखे पकड़ियो, इनखे कुझु बि न कयो। वञो हू खणी ॾियो ऐं 2 हैंड सां पकड़िजां। मूंखे को भरोसो कोन्हे मुंहिंजे ॿारनि ते। शयूं इस्तेमालु करण खां पहिरीं ख़बर पियो मुंहिंजी वीचारियूं शहीद थी वञे। मूंखे ॾियो, मूंखे ॾियो, तव्हां न ई अचो कैमरा में, चलो भॼी वञो। हीअ मां पंहिंजो जग वरितो। हीअ पंहिंजो 1.5 लीटर जो आहे। त हीअ मां जग वरितो। मूंखे ॾाढो हीअ थोरो मतिलबु हां ऐं छो थी वञा, थोरी मतिलबु ख़ूबसूरत आहे डिज़ाइन जो, न थोरो डिफरेंट आहे। तव्हांखे ज़रूरु नज़र ईंदो हूंदो, डिफरेंट अथसि। त मूंखे ॾाढो वणियो। इन सां गॾु पोइ मां हीअ ख़ैर अलॻि वरिता, हीअ अलॻि वरितो। कुझु शयूं मां उतां ई वरितियूं, कुझु वरी मां ॿी जॻह ते वञी वरितियूं। त ॿिनि जॻहियुनि तां मां इहे शयूं वरितियूं आहिनि। ऐं ॿियो ई मां पंहिंजे लाइ कप वरितो जो पंहिंजो कॉफ़ी ग्रीन टी वग़ैरह पीअंदी आहियां। त मूं वटि हिकिड़ो अहिड़ो आहे, हिकिड़ो ई आहे इकलौतो वीचारो। त मां हिकिड़ो ॿियो बि हुअणु खपे। ॾाढो लाइट वेट जो आहे शीशे जो, लेकिन लाइट वेट। ऐं मूंखे अहिड़ा इन करे वणंदा आहिनि जो जेको तव्हां पियो नज़र पियो ईंदो आहे तव्हां छा पिया पियो। त उनजे लाइ मां हीअ वरितो। अच्छा हाणे मां हीअ थी खोलियां। मुंहिंजो सभु जेके न उतां जे साम्हूं ई खोलिया ऐं पोइ रखी बि छॾियां। अच्छा हीअं प्लेट आहे, हीअ ॾिसो पैक थी पई। फिल पैकिंग कोन था खुलियूं। हीअ पंहिंजो प्लेट आहे हिनजी। ऐं उन में हीअ 4 नंढा नंढा कप रखियल आहिनि। 2 वाइट में आहिनि, 2 ब्लैक में। हिकिड़ो डिनर सेट मां अहिड़ो ई वरितो, त हिन लाइ मां हीअ इन टाइप जो ई वरितो। त हीअ ॾिसो डिज़ाइन में नज़र ईंदो हूंदो। त हीअ मां वरितो। हिते में पाण पंहिंजो मिंट चटणी रखी सघूं था, रायतो थी वियो, की स्नैक्स वग़ैरह थी विया। ऐं पंहिंजो नंढा नंढा छा हूंदा आहिनि, सैलेड वग़ैरह पाण रखी छॾिया। त उनजे लाइ ॾाढो ख़ूबसूरत आहे, सुठो आहे। त मूंखे इलाही सुठो लॻो, इहो वरितो। ऐं ॿियो मां हीअ वरिता चांहि जा कप। इन करे मोस्टली जेके आहिनि न, असां चांहि जा कप यूज़ न आहियूं कंदा। असां वटि जेके ऐं मुंहिंजो हस्बैंड हुजे, मूं तव्हांखे ॿुधायो, ऐं त ख़ैर चांहि वांहि कोन पियां।
कॉफ़ी जी आहियां शौक़ीन, त पंहिंजो असीं त पंहिंजे घर में यूज़ कंदा आहियूं। पर जॾहिं फैमिली में दावत थींदी आहे, जंहिंजा साहुरा वग़ैरह मोस्टली त उहे ईंदा आहिनि त पोइ असीं डिस्पोजेबल यूज़ कंदा आहियूं, त माण्हू यूज़ करे ऐं उछले छॾे। त हिन दफ़े मूंखे ॾाढा सुठा लॻा, त मां हीउ पूरो सेट वठी आयसि। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह रहमान रहीम, या अल्लाह। हीअ पंहिंजे स्टैंड सां गॾु आहिनि ऐं इहे 4 आहिनि, माशाल्लाह ख़ानदान त वॾो आहे, त उन्हनि खे त वरी उहो डिस्पोज़ल में ॾींदसि, पर को महिमान आयो वियो, जेके घटि महिमान अचनि था उन्हनि जे लाइ। ऐं ॾिसां मूंखे इलाही सुठो लॻो, हेॾो ॿियो सेट वठी ईंदसि, त भई हीअ खपनि। त इहे सभु शयूं न थोरी घणी हिक सां मैच कनि थियूं, इन लाइ वठी आयसि। त सुठो आहे न, हीअ सभिनी 4 ई हिकु ई डिज़ाइन जा आहिनि, बसि इहा त हिननि जो स्टैंड आहे, त तव्हां हिनखे हिन जे अंदरि ई रखो। ब्लैक कलर जो सुठो लॻो मूंखे इलाही। उहे मूं चयो न, पंहिंजो एतिरियूं शयूं हूंदियूं आहिनि, दिलि कंदो मां सभु शयूं वठी छॾे। त पंहिंजो सभु त न वरितमि, जेकी ज़रूरत जूं हुयूं मां उहे वरितियूं। त बसि थोरी घणी नंढियूं इहे शयूं आहिनि। ऐं ॿियो हाणे तव्हांखे डिनर सेट थी ॾेखारियां, जेको एतिरा ॾींहं थी विया आहिनि मूंखे बि विसरी वियो, त मूं वरितो हिकिड़ो, पर यादि आहे त अहिड़ो ई हो, ब्लैक एंड वाइट न टाइप जो ई हो। पर चलो हिनखे मूंखे में खोले रखिणो आहे, त आउं तव्हांखे ॾेखारियां थी। ख़ाली चोर वधो अथनि। जी, त हीअ हिन जी वॾी प्लेट आहे, हीअ डिनर सेट, हीअ मां वरितो। कैमरा केॾां वई हली, कैमरा पंहिंजो मूं थांव ॾेखारण लाइ वई हली। जी जी, ॾिसो ॾिसो, कैमरा पंहिंजो हेठि थी वई आहे, हाणे मथे कीअं थी वञे, मथे कयां। त कैमरा पंहिंजो मूं हेठि वई हली हुई। सो ख़ैर मूं तव्हांखे ॾेखारियो पियो त हीअ आहे, हीअ सभिनि खां वॾी प्लेट आहे हिन जी। हीअ 18 पीस आहिनि हिन जे अंदरि, वरी कैमरा घुमंदी पई वञे, हिन जे अंदरि 18 पीस आहिनि। सभिनि खां वॾी प्लेट इहा आहे। ॿियो बसि सम्झा कढांसि कीअं, कैमरा घुमी वई न, हमज़ा सभु तव्हांखे ॾिसंदा कयो छा वेठा। बिस्मिल्लाह, हमज़ा मूंखे डांस करे छॾे पियो। जी, ऐं हीअ आहे पंहिंजो बोर्ड वग़ैरह जे लाइ, की वरी थोरी डार्क कलर अथसि हिन में डिज़ाइन, जे हिन में थोरो लाइट आहे, हिन में थोरो डार्क आहे। हमज़ा, ऐं हीअ हिन जी नंढी प्लेट। त हीअ पोइ हीअ त 2 थियनि, ॿियो कुझु अथसि, 18 कीअं थी विया, 6 अथसि। अच्छा 6 आहिनि, अच्छा 6 जो सेट आहे, हिन जे लाइ 18 आहिनि, त मतिलबु 6 हीअ आहिनि, 6 नंढियूं प्लेटूं, 6 वॾियूं प्लेटूं, त बसि इहा पूरो सेट। जी, त बसि इहो हुयो सामान। बसि हाणे थोरी देरि खां पोइ हिननि सभिनि खे आउं सेट करे रखां थी। त मूं चयो बसि मां तव्हांखे बार बार पिए चयो त कुझु न कुझु वठंदसि, या वठंदसि ज़रूरु, वठंदसि ज़रूरु। त मां चयो वरितो आहे त मां तव्हांखे बि लाज़मी ॾेखारियां, मूंखे ख़ुशी थींदी। ऐं मूंखे ख़बर आहे तव्हां सभिनी खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं तव्हां सभिनी खे शयूं ॾेखारींदी आहियां, ॿुधाईंदी आहियां, त तव्हां बि ख़ुशि थींदा आहियो। त बसि हीअ तव्हां ॾिसो, बसि हाणे ईद बि ख़ैर सां अचण वारी आहे। अलाह करे बसि पंहिंजो ईद अचण वारी आहे, अलाह करे ख़ैर ख़ैर सां ईद जो टाइम अचे। जेको टाइम हींअर हले पियो जंगुनि जो, त पंहिंजो कंहिं महिल छा पियो थिए, कंहिं महिल छा पियो थिए, थोरी टेंशन लॻी पई आहे जंगुनि जे करे। कंहिं महिल रस्ता असांजा सुनसान थी वञनि, कंहिं महिल रौनकूं लॻी पियूं आहिनि, का ख़बर कोन थी पए वेठे वेठे छा थी थो वञे। बसि अलाह पंहिंजो करम करे। सो बसि मूंखे मुंहिंजी नंढी शॉपिंग हुई, जेकी मुंहिंजी दिलि त मां तव्हांखे ॾेखारियां। त हीअ तव्हां ॾिसो, ऐं उमेदु थी वञे ॾिसो तव्हांखे मूंखे ॾेखारे छॾियो। बसि हाणे सभिनि खे आउं हिन जे अंदरि सेट करे रखंदसि, ऐं सुठे नमूने सेट थी वियो न। हींअर अगरि मूं करे वरितो हींअर, त तव्हांखे हमज़ा अगरि हीअं सेट थी वियो त तव्हांखे ॾेखारियां थी, त अंदरि सेट करे रखंदमि। तव्हांखे बेचैनी ॾाढी आहे, पर जॾहिं गंदी हालत में नथो चाहे, नथी चाहे त हमज़ा कैमरा जे अंदरि अचे। सो ख़ैर पंहिंजो उमेदु थी करे तव्हांखे मुंहिंजो हीउ व्लॉग बि सुठो लॻो हूंदो। सुठो लॻे त मूंखे सुठो कमेंट्स कजो, मूंखे ॿुधाइजो त हिन सभिनी शयुनि में तव्हांखे हिन सभिनि में छा वधीक वणियो। मुंहिंजी त ख़ैर पता सभु दिलि सां वरितियूं आहिनि, मूंखे त सभु शयूं वणियूं आहिनि। त तव्हां बि ॿुधाइजो त तव्हांखे हिननि मां सभिनि में सुठी शइ कहिड़ी लॻी। ठीकु आहे न। हाणे मूंखे ॾियो इजाज़त, वरी इनशाला पंहिंजो हाणे थी सघे व्लॉग मुंहिंजो ईद खां पोइ ई को अचे, या ईद जो अचे। मूं तव्हांखे चयो हो, ख़बर न कीअं नोट कयो अलाए न, त मूं चयो हो छा थियो आहे हमज़ा, मूं तव्हांखे चयो त का मतिलबु गुड न्यूज़ बि आहे, कुझु पंहिंजो कुझु सरप्राइज़, गुड न्यूज़ त कुझु सरप्राइज़ हो जेको मूंखे मां शेयर कंदसि। पर हिन जंगुनि जे पुठियां न मुंहिंजो सरप्राइज़ रुली वियो। सो न थी सघियो। इनशाला वरी का चङाई थी, का चङी उमेदु थी, त पोइ इनशाला उहो मुंहिंजो सरप्राइज़ व्लॉग हूंदो, त मां उहो ज़रूरु ठाहींदसि। अलाह करे ख़ैर सां उहो टाइम अचे।
त पोइ उहो तव्हांखे ॾेखारींदसि, ठीकु आहे न। चलो पंहिंजो फ़िलहालु मूंखे इजाज़त ॾियो, इनशाला वरी मिलंदासीं कंहिं ॿिए वीलॉग में। मूंखे मुंहिंजो वीडियो सुठो लॻे वीलॉग सुठो लॻे त मूंखे सुठा कमेंट्स कजो, मुंहिंजे वीडियो खे लाइक कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। हमज़ा बिलो थी वेही रहियो आहे ज़मीन ते। सो चलो मूंखे जो इजाज़त, वरी मिलंदासीं इनशाला वरी कंहिं ॿिए वीलॉग में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे वरी दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़। जी त मां चयो वरी तव्हांखे आउं क्लोज़ में लुक ॾेखारे छॾियां सभिनी जो। ये मुंहिंजो डिनर सेट जो प्लेट्स, ये मुंहिंजा चांहि जा कप, ये सभु गिलास, ये कप ऐं ये मुंहिंजो सेट। जी त मुंहिंजो सॼो सामान हिकिड़े में अची वियो त मां चवां तव्हांखे ॾेखारे छॾियां। मां हीअं रखी छॾियो हिते डिनर सेट ते। मां पहिरीं हिकिड़ो वठी आई हुअसि पर उहो इलाही पहिरीं जॾहिं हिते शिफ्ट थियो तॾहिं वरितो हुयो। हीअ ग्रीन कलर जो आहे, हीअ ग्रीन कलर जो आहे। इहे बसि ॿई डिनर सेट मां हिते रखी छॾिया। कप विचनि जो स्टैंड थोरो वॾो हो त हिन करे न पिया, त मां चयो मां लेटाए रखी थी छॾियां, कोई ॿाहिरि कोन रखंदमि त मुंहिंजा ॿार तबाही मचाए छॾींदा। ऐं ॿियो बाक़ी मां हिते हेठि रखी छॾिया आहिनि जग वग़ैरह, जे को गेस्ट वग़ैरह अचे त माण्हू हिते ई कढी करे ऐं उन्हनि खे ॾिए।